मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे ही सिंध राणी अवॉर्ड माणण खां पोइ, छो त हिकु त ही शहीद राणीअ जे नाले सां मनसूब बि आहे, उन जी करे वधीक ख़ुशी महसूस थी थिए। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ हिकु तमामु सुठी रिवायत बि आहे, इन जे करे मां थोराइती आहियां यंग राइटर्स फोरम जी, जिन मूंखे हिन अवॉर्ड जे लाइ मुंतखब कयो। जी हा, ही मुंहिंजे अदबी सफ़र जो पहिरियों अवॉर्ड आहे। जी, डहण जे ठहण जे, डहण जे ठहण जे, किरण जे उथण जे मरहलनि में आहियूं। डहण जे ठहण जे, किरण जे उथण जे मरहलनि में आहियूं। ए ज़िंदगी हीणो भाई मतां अञा हौसलनि में आहियूं। महिरबानी। यंग राइटर्स जे हवाले सां ॿुधायो, गुलाम मुस्तफ़ा साल योगदान अवॉर्ड प्रोग्राम हाँ, गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जस लहणे जेको हर साल ही प्रोग्राम कराए थो, हालांकि हुन जे राह में खोड़ सारियूं रुकावटूं बि ईंदियूं आहिनि, खोड़ सारा माण्हू हुनखे ताना बि अड़ंदा आहिनि, जेको हुननि पंहिंजे तक़रीर में बि चयो त हुननि जी हौसला शिकनी बि थींदी आहे। हर माण्हू हौसला अफ़ज़ाई करण वारो न हूंदो आहे, पर उन जे बावजूद बि हुननि जे जज़्बे खे सलाम आहे जो ही हर साल एतिरी महिनत कनि था ऐं इलाही सारनि कैटेगरीज़ मां ऐं इलाही सारनि शोबनि मां उन्हनि उहे माण्हू जेके डिज़र्विंग आहिनि ऐं जेके वाक़ई जिन कमु कयो आहे पंहिंजी फील्ड में, उन्हनि मां उन्हनि सभिनी माण्हुनि खे जी चूंड करणु को आसान कमु न आहे। एतिरनि सारनि माण्हुनि मां ईअं आहे ॼण त तव्हां कंहिं बूह जे ढेर में जेको आहे सो सुई रखी छॾी हुजे ऐं उनखे ॻोल्हण वारो कमु हुजे। सो ईअं माण्हुनि जो इंतिख़ाबु करणु ऐं उन्हनि खे ही अवॉर्ड ॾियणु तमामु वॾो कमु आहे ऐं उन्हनि जे लाइ उन्हनि खे लख शाबसूं हुजनि। जी हा, मुंहिंजो हींअर ताज़ो ई किताबु इशाअत जे मरहलनि में आहे, छो त बेसिकली मां टिनि ज़बानुनि में लिखंदी आहियां, पर अॼु मूंखे जेको ही अवॉर्ड मिलियो आहे उहो उर्दू शाइरी ते मिलियो आहे ऐं मुंहिंजो किताबु लॉटरी में निकिली मोहब्बत ज़ेर इशाअत आहे ऐं जल्द ई मार्केट में अची वेंदो। बिल्कुलु, पहिरीं ॻाल्हि त आउं सभिनी खे वाधायूं ॾींदुसि लख लख, जो माना हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम उन्हनि करायो आहे ऐं जेके शाइर अदीब फ़नकार आहिनि उन्हनि खे अवॉर्ड ॾिना अथनि। तमामु ज़बरदस्त कमु आहे, इन सां फ़नकारनि आर्टिस्टनि जी हौसला अफ़ज़ाई थिए थी ऐं आउं चवां थी त सॼे सिंध में अहिड़ा इवेंट थियणु खपनि। मुंहिंजी परफॉर्मेंस आहे, बाबा खे अवॉर्ड मिलियो आहे सूफ़ी शाइरीअ जो। सूफ़ियाना कलाम ॻाईंदासीं, वधीक तव्हां बि ॿुधंदव अॻियां। हा बिल्कुलु, ॾाढो सुठो अमल आहे, ॾाढी ख़ुशी थी ऐं आउं चवां थी त सॼी सिंध में अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि ऐं जेके आर्टिस्ट इन जा हक़दार आहिनि उन्हनि खे बिल्कुलु अवॉर्ड ॾिना वञनि, ताकी इन सां जेके असांजा आर्टिस्ट आहिनि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थिए थी। गानो ॿुधायां? असीं सूफ़ी आहियूं माण्हू, असीं सूफ़ी आहियूं माण्हू, अमुन अम्मा नथा चाहियूं, न की झेड़ा न की जंगूं, न की शैतान नथा चाहियूं, न की झेड़ा न की जंगूं, न की शैतान नथा चाहियूं। अॼु सिंध राणीअ जो प्रोग्राम हुयो, हिननि जो तक़रीबन 12 सालनि खां कनि पिया। हिन साल अचानक मूंखे कहाणी जे लाइ नॉमिनेट कयो हुयो, पोइ वरी मूंखे ख़बर पई त हिननि मूंखे अवॉर्ड ॾिनो आहे। मुंहिंजी कहाणी हुई सती बीबी, मूं लिखी हिननि जे कहाणी नंबर लाइ, उन्हनि ते मूंखे हिनखे सिलेक्ट करे अवॉर्ड ॾिनो आहे। मुंहिंजे लाइ इहो पहिरियों अवॉर्ड आहे ऐं मूंखे ख़बर न हुई त कोई अवॉर्ड मुंहिंजे नसीब में ईंदो, पर जी जी ॾाढी ख़ुशी पई थिए। उहो अवॉर्ड त पंहिंजे जाइ ते, पर जेको असां औरतुनि खे मञता नथी मिले न, हिननि अवॉर्ड ॾिनो, अवॉर्ड ॾियण जो मतिलबु असांखे उन्हनि मञता ॾिनी ऐं असांजे कम खे उन्हनि एप्रिशिएट कयो। इन हिसाब सां मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए ऐं अलाह बहितर कंदो। अॻिते बि जंग फोरम वारा पंहिंजे जेके बि लिखंदड़ आहिनि उन्हनि खे पंहिंजे सही सही हक़ ते ॾियनि। ऐं मूंखे हैरत थी थिए त हीउ मूंखे मिलियो आहे, पर मूंखे पहिरियां ख़बर कोन्हे। तव्हां सच टी वी वारनि जी वॾी महिरबानी। मुंहिंजा 3 किताब पब्लिश थी चुका आहिनि, ॿ शाइरीअ जा ऐं हिकिड़ो कालम जा जेको मुंहिंजे अख़बार में छपी चुकिया आहे। हिकिड़ी घड़ी गमन जी भारी आहे, शाइरी जी किताबु आहे, ॿियो दर्द जो शो अंत न आहे, ऐं टियों आहे धरती जी दाह।
हाणे मुंहिंजा 2 किताब जेके आहिनि से अचण वारा आहिनि हिन साल। हिकिड़ो आहे सिंधु सबूरी घायल शो ऐं ॿियो आहे सदियुनि जूं या कहाणियुनि जूं। इंशाल्लाह हिन साल अची वेंदा। हा। रोई रोई नीर खुटी विया खून अखियुनि मां आयो आहे। रोई रोई नीर खुटी विया खून अखियुनि मां आयो आहे। सुरकी सुरकी राति कटी आहे घड़ी गमन जे बारिया। छो जो लेखक जेको लिखंदो आहे न उहे अंदरि जा उधमा ई हूंदा आहिनि जेके पने ते उतारींदो आहे। जॾहिं उन्हनि जो अहसासु ऐं पंहिंजे पने ते उतारे लफ़्ज़नि जे रूप में पंहिंजा अहसासु पने ते उतारींदो आहे। ऐं जेके इर्द गिर्द असांजे मुआशिरे में जेके कहाणियूं आहिनि खुलियूं पियूं आहिनि असां उन्हनि खे कहाणियुनि खे पंहिंजे कलमनि पने ते लाहे कहाणी जो रूप था ॾियूं। बाक़ी इहे जेके बि मूं कहाणी लिखियूं बिल्कुलु हक़ीक़ी कहाणी। सती बीबी जंहिं ते मूंखे अवॉर्ड मिलियो आहे इहा बि हिकिड़ी असांजे मुआशिरे जी हक़ीक़त आहे। का अफ़सानो न आहे। इहा हक़ीक़ी कहाणी आहे। मूं हक़ीक़ी लिखी आहे। मूं 2003 खां लिखणु शुरू कयो आहे ऐं मुंहिंजी पहिरीं कहाणी जेका आहे सर्तियुनि में छपी 2004 में। उन खां पोइ छॾे ॾिनो हो। वरी हाणे मुसलसल जेको लिखियो आहे तक़रीबन 2 साल थिया आहिनि। 2 सालनि खां वठी मूं मुसलसल लिखियो आहे। ऐं हीअ सिंधराणी में मुंहिंजी पहिरीं कहाणी हुई जंहिं ते मूंखे अवॉर्ड मिलियो आहे। बाक़ी त मुंहिंजो काफ़ी कहाणी छपिजी चुकियूं आहिनि। हाणे किताब अचण वारा आहे इंशाल्लाह। ॿियो कहाणी सती बीबी जेको हाणे अवॉर्ड मिलियो आहे सती बीबी जे उनवान सां मुंहिंजो ॿियो कहाणी जो किताबु इंशाल्लाह अॻिले साल ईंदो। हिन साल मुंहिंजो ईंदो कहाणियुनि जो किताबु सदियुनि जी उन। उहा बि हिकिड़ी सची कहाणी उनखे मूं लिखियो आहे। इंशाल्लाह हिन साल अव्हांखे पढ़ण लाइ। वॾी महिरबानी आहे। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। जिए सिंह जिए लतीफ़ साईं जी ॿोली। मां आहियां राहत गुर्दी। असांखे पाण प्रोग्राम मिलियो। असांखे इन्विटेशन कार्ड ॾिनो अथनि। चवंदो असांजे प्रोग्राम में अचो ऐं असांखे तव्हां कुझु बेत ॿुधायो लतीफ़ साईं जा। असां पोइ आयासीं ऐं ॿियो असांखे लतीफ़ साईं जो अवॉर्ड बि मिलियो आहे। तमामु घणी असांखे ख़ुशी थी जॾहिं असांखे लतीफ़ अवॉर्ड मिलियो ऐं असांजे बिलावल भुट्टे ॿियो सरदार शाह ॾिनो। मोटी मांडाण जी वारे कयाई वार विडियूं वसण आयूं 14 थी चौधार के उथी वयूं इस्तंबुल ॾे के मिड़ियूं मगरब पार के चमकनि चीन ते के लहनि समर कंदनि सार के रमी वयूं रोम ते के काबिल के कंधार के दिल्ली के दखन के गुड़नि मथां गिरनार के जुंभी जैसल मीरता ॾिना बेकानियर बकार के भुज भिजायो के ढट मथे ठार के अची उमर कोट तां वसाया वलहार साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। अस्सलाम वालेकुम। जिए सिंध जिए लतीफ़ साईं जी ॿोली। मां आहियां इंतखाब अली बुर्दी। प्रोग्राम में अॼु कीअं शिरकत कयो? असां प्रोग्राम में असांखे मतिलबु इन्विटेशन में सभिनी खां पहिरीं असां इन्विटेशन कार्ड ॾिनो त तव्हां अचो। असांखे इलाही ख़ुशी थिए त असांजे जेंट्स राइट फोरम वारनि जे सिंधी तरफ़ां असांखे मतिलबु अवॉर्ड ॾिनो वियो। शेडराणी अवॉर्ड असांखे ॾिनो आहिनि। इन लाइ असांखे ॾाढी ख़ुशी थिए ऐं असांखे फ़ख़ुरु थो महसूसु थिए पाण खे। यस। अची इज़राइल सुती जॻहि ससुई थी दौड़ाए दलील त पुनू माण्हू मोकिलियो। Israel arrived to awaken Sasui from slumber. She increed it could be Punu's messengers. Israel ने ससुई को जब ख्वाब गिरा से जगाया तो वो समझी कि शायद यार का कासिद कोई आया। सिंधराणी अवॉर्ड गुज़िरियल 4-5 सालनि खां मुस्तफ़ा सोलंकी यंग राइटर्स फोरम जे पारां ईंदो अचे ऐं 300 खां मथे उहे अवॉर्ड ॾेई चुकियो आहे सिंध जे मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे। ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे छो त अवॉर्ड बज़ाहिर त हिकिड़ो नंढड़ो कांच जो टुकड़ो आहे पर उहा हिकिड़ी वॾी यादगिरी आहे उन्हनि लाइ त उन्हनि जेका महिनत कई आहे जेका उन्हनि जाखोड़ कई आहे पंहिंजे शोबनि में उन्हनि में उन्हनि जी जेका कामयाबी जो हिकिड़ो इहो हिकिड़ी वाहिद निशानी आहे त उनखे अवॉर्ड ॾियणु
ॿियो असां ॾेई बि छा था सघूं, असां कंहिं न कंहिं हवाले सां हौसला अफ़ज़ाई असांखे करणु घुरिजे, छो त हौसला अफ़ज़ाई खां सवाइ त को अॻियां माण्हू वधी नथो सघे ऐं वधणु लाज़मी आहे। मुंहिंजो नालो निसार अहमद नाज़ आहे, मुंहिंजो हिकिड़ो किताबु आयल आहे तोसां कहिड़ियूं रीसूं, ॿियो किताबु वाइन जो अचे पियो, मुंहिंजूं लिखणियूं बेचयूं। ऐं शाइर आहियूं, अदीब आहियूं, लेखक आहियूं, अहिड़ियूं जेके महफ़िलूं थियनि थियूं एवार्डनि में, तक़रीब उन में राग रंग हुजे थो त दिलि ख़ुशि थी वञे। ऐं ॿियो वॾी इहा ॻाल्हि आहे, तव्हां सोच वारनि जी बि इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे त तव्हां सॼी दुनिया सां हिनखे मुतारिफ़ कराईंदा, असांखे ख़ुशी थींदी ऐं सॼी दुनिया ॾांहुं इहो मैसेज वेंदो त असांजी सिंध जाॻे पई, सिंध सुठी कान पई। हर हवाले सां एवार्डनि जे मामले में, अदब जे मामले में, राग रंग जे मामले में असांजी सिंध जेका आहे जाॻे पई। इहो जेको मैसेज आहे न, रियली आई एम वेरी इम्प्रेस इन तव्हांजे इन ख़ूबसूरत ॻाल्हियुनि जे करे, जो तव्हां अचो था, मुख़्तलिफ़ कैटेगरी वारे माण्हुनि खां इंटरव्यू करियो था ऐं उहे सभु सिंध जा ॾात धणी आहिनि, लेखक आहिनि, शाइराऊं आहिनि, शाइर आहिनि ऐं रियली सोच खे मुंहिंजो सलाम आहे। अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, आबाद रखे। गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जे बारे में हर साल अहिड़ो प्रोग्राम रखे थो, महिनत करे नौजवाननि खे अवार्ड ॾिए थो। मूंखे ज़ाती दरे ख़बर आहे त गुलाम मुस्तफ़ा हिकिड़ो सिंध जो ॾाहो पुटु आहे, हलाली पुटु आहे। उहो सिंध धरतीअ जा जेके बि माण्हू आहिनि ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कराए थो, हिमत अफ़ज़ाई करे थो। गुलाम मुस्तफ़ा जो हिकिड़ो ई जेको कमु आहे न, उहो जेको हींअर पब्लिशिंग में पियो आहे, मुख़्तलिफ़ शाइरनि जा जेके किताब छपाए पियो, अदीबनि जा किताब छपाए पियो सिंधराणी पब्लिकेशन जे मथां, ऐं उहो हिकिड़ो वॾो कमु आहे। हर को माण्हू ईअं नथो करे सघे ऐं हर को माण्हू हुनखे तनक़ीद त कनि था, पर उन जी तनक़ीद ज़ाहिर आहे हिकिड़ो पाक साहिबु जेको ज़ात आहे अलाह ताला जी, इंसानु आयो आहे त का न का ग़लती थींदी, पर उहा उनजी ग़लती उहा असीं उनखे कोन चवंदासीं, छो त हलंदे हलंदे माण्हू घर में ॿ थां बि ठिड़की पवंदा आहिनि। अक्सर गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ सां इहो आहे त उहो जल्दी हर को हुन सां कंप्रोमाइज़ नथो करे, न को पाण करे थो, पर दिलि जो हिकिड़ो साफ़ माण्हू आहे, आईने जहिड़ो ख़ूबसूरत माण्हू आहे, हीरे जहिड़ो। ऐं अलाह खेसि वॾी हयाती ॾिए, अलाह सलामत रखेसि, आबाद हुजे। गुलाम मुस्तफ़ा जॾहिं इहो यंग राइटर ठाहियो त कुझु मुखालिफ़ दौरनि हुनखे ॾाढो प्रेशर कयो त इहो मूंखे ख़बर आहे त उन यंग राइटर्स फोरम जो जेको आहे सीनियर नायब सदर मूंखे कयो हुई। उन वक़्त में मुंहिंजी जेका 55 साल उमिरि हुई, हींअर मुंहिंजी तक़रीबन 62-63 साल उमिरि आहे, लॻंदी कान हूंदी, पर पोइ मूं ई हिनखे चयो, मुंहिंजो दादा मुंहिंजी उमिरि जेका आहे यंग राइटर्स में नथी अचे ऐं 55 सालनि जो आहियां त यंग राइटर्स कीअं थियसि, जेका इन करे मुखालफ़त हुन सां थी, अहिड़ियूं ॻाल्हियूं कुझु कई, पर हुनखे कम वारो माण्हू खपियो थिए। नौजवाननि में उन में उहा जेका ठहराव थींदो आहे, हिकिड़ी जेका थींदी आहे न, उहा उनखे नज़र कोन्हे अची। मूंखे को हिकिड़ो सीनियर माण्हू त खपे जो पंहिंजे कम खे हलायां। नौजवाननि में उहा हिकिड़ी त उहा ते बर्दाश्त कान अथव, सीनियर थोरो ठहराव आहे। तव्हां सभिनी महिरबानी, लख थोरो ऐं शेर ॿुधायां। इल्म इनकलाब सां कलम ऐं किताब सां, इल्म इनकलाब सां कलम ऐं किताब सां सिंध खे संवारियूं, इल्म इनकलाब सां कलम ऐं किताब सां सिंध खे संवारियूं। पढ़ी लिखी लिखी पढ़ी, पढ़ी लिखी लिखी पढ़ी अमल बे हिसाब सां सिंध खे संवारियूं। इल्म इनकलाब सां कलम ऐं किताब सां सिंध खे संवारियूं। बिना के डप डाव जे, बिना के डप डाव जे वॾेरो बताब सां सिंध खे संवारियूं। इल्म इनकलाब सां कलम ऐं किताब सां सिंध खे संवारियूं। कदम कदम ते मोतीअ, कदम कदम ते मोतीअ नाज़ गुल गुलाब सां सिंध खे संवारियूं। इल्म इनकलाब सां कलम ऐं किताब सां सिंध खे संवारियूं, सिंध खे संवारियूं। छाहे जो एवार्ड कहिड़ो बि हुजे, नंढो हुजे वॾो हुजे, एवार्ड हूंदो आहे। जेकॾहिं उहो खणी 500 रुपए जो हुजे, पर जेको माण्हू खे एवार्ड मिले थो उनजी जेका ख़िदमत आहे इन फ़नी फील्ड में हुजे या मुख़्तलिफ़ शोबनि में हुजे, जहिड़ी बि फील्ड में उनजी महिनत हूंदी, उनजो जेको मञता हूंदी, उहा असां हिन एवार्ड जे सूरत में ॾियूं था। ऐं गुज़िरियल 12 सालनि खां असां जेको इहो एवार्ड तक़रीब कंदा पिया अचूं, पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्च करे असां हेॾो सारो इहो प्रोग्राम कयूं था। ऐं मुंहिंजे ख़्याल में त
असां 12 सालनि दौरान 350 माण्हुनि खे इहो सिंधराणी अवॉर्ड ॾेई चुका आहियूं ऐं अॼु बि लाइफ अचीवमेंट अवॉर्ड समेत 40 अवॉर्ड हुया जेके असां मुख़्तलिफ़ शोबनि में कमु कंदड़ ऐं मञता माणींदड़ दोस्तनि खे असां अवॉर्ड ॾिना आहिनि ऐं मूंखे इंतिहाई ख़ुशी आहे जेको माण्हू एतमाद कनि था ऐं उहे एतमाद ते मुंहिंजे प्रोग्राम में अचनि था ऐं ॾाढो शानदार प्रोग्राम थिए थो ऐं ईअं ख़ाली हथे एॾो वॾो प्रोग्राम करणु मुश्किल हूंदो आहे पर असां इहो सॼो प्रोग्राम जेको आहे सो ख़ाली हथे कयूं था माण्हुनि खे मञता ॾियूं था ऐं माण्हुनि जूं इहे मोहबतूं असां सां जो माण्हुनि जूं दुआऊं असां सां जेको असां हर हिन शोबे में पाण कामयाबु आहियूं। सिंधराणी नालो कीअं चूज़ कयो आहे? असल में शायदि मुंहिंजी हिकिड़ी मैगज़ीन आहे सिंधराणी जेका मंथली निकिरंदी आहे उहा 2007 खां वठी उहा हले पई ऐं जॾहिं मैगज़ीन खे घणी पज़ीराई मिली त उनखे मूं कंटिन्यू कयो हर महीने उहा मैगज़ीन निकिरंदी आहे साल में 1-2 ख़ासि एडिशन बि कढंदो आहे हुनजा ऐं उनखां पोइ मूं सोचियो त जेके राइटर उन में लिखनि था उन्हनि खे सिंधराणी अवॉर्ड ॾिजनि पर जॾहिं ॾिनमि त पोइ मुख़्तलिफ़ शोबनि जा माण्हू उन में शामिलु थी विया हलिया त पोइ मां सिंधराणी जेको आहे उन नालो तजवीज़ कयो अवॉर्ड जो ऐं असांजो जेको यंग राइटर्स फोरम आहे उहो प्योर अदबी फोरम आहे पर असां जेको सियासत सां तालुक़ु न आहे पर असां जेको सिंधराणी अवॉर्ड ॾियूं था उहो असां पंहिंजी मैगज़ीन जे थ्रू जेके लेखक लिखनि था उन्हनि खे ॾियूं था ऐं पोइ हुन में मुख़्तलिफ़ शोबा बची वञनि था। हर दफ़े प्रोग्राम में तव्हां नवां शाइर ॻोल्हे था चओ नवनि माण्हुनि खे अवॉर्ड ॾियो था यंगनि खे अवॉर्ड ॾियो था हुन जे बारे में? असल में छा आहे त अवॉर्ड हूंदी आहे माण्हू जो जज़्बो वधाइण जे लाइ ऐं असां नवनि माण्हुनि खे ऐं नौजवाननि खे अवॉर्ड ॾियूं था। तव्हां ॾिसो जेकॾहिं नौजवान कंहिंखे पहिरियों अवॉर्ड सिंधराणी मिले थो त केॾी ख़ुशी हासिलु थिए थी त मूंखे अवॉर्ड मिलियो। असां कोशिशि इहा हूंदी आहे त उन में सीनियर बि अची वञनि पर उन सां गॾु नौजवान अहिड़ा अचनि जिन खे ख़ुशी महसूसु थिए उन में जज़्बो पैदा थिए उहे पंहिंजे लाइ पंहिंजी क़ौम लाइ ऐं वतन लाइ कमु करे सघनि। ऐं जॾहिं महिल तव्हां यंग राइटर ठाहियो आहे त कुझु मुखालिफ़ तव्हांखे इलाही रोकियो पिए थो पर तव्हां महिनत न हारी हिन मुक़ाम ते पहुचायो। असल में मां इहा ॻाल्हि कई त हिन मुआशिरे में रहंदे माण्हू मनफ़ी सोच बि रखे थो त मस्बत बि रखे थो। इहे जेकॾहिं ॿई सोचूं न हूंदियूं त पोइ माण्हू कामयाबु न थी सघंदो। जॾहिं तव्हांजी मुखालफ़त न थींदी तव्हां सम्झो तव्हां कुझु कयो ई नथा। जॾहिं तव्हांजी मुखालफ़त थींदी तव्हां इहो सम्झंदव त असां कुझु कयूं था तॾहिं मुखालफ़त थिए थी। जॾहिं घर में माण्हू सुम्ही रहंदो उन लाइ केरु ॻाल्हाईंदो। जॾहिं महिनत कंदो माण्हू इन फील्ड में ईंदो ऐं उहो कुझु करे ॾेखारींदो ऐं कामयाबु हूंदो। हिकिड़ो उस्ताद मुंहिंजो चवंदो आहे त जेकॾहिं घर में कुझु हूंदो ई न त चोर छा चोरी कंदो। जॾहिं असां वटि कुझु आहे तॾहिं मुखालफ़त थिए थी न। उनजे करे असांखे मुखालफ़त मां अञा बि जज़्बो मिले थो हिमत मिले थी असां वधीक कमु करण जो उहो सोचूं था। मुंहिंजा हिन वक़्तु सिंधराणी पब्लिकेशन तरफ़ां 100 जे लॻभॻि किताब अची चुका आहिनि ऐं हाणे मुंहिंजो जेको किताबु आहे गॾियल कहाणियुनि जो किताबु आहे उहे कहाणीकार बि आहिनि। गॾियल शाइरी जो किताबु आहे शाइरी ॻाल्हाए थी उहो बि पब्लिश थियण वारो आहे। ऐं मूं हिकिड़ो अहम जेको ॿारनि जे सीरीज़ में कमु कयो आहे उन में 4 किताब छपे चुको आहे ऐं महकिया गीत गुलाबनि जा हाणे किताबु जेको ॿारनि जी शाइरी जो छपियो आहे। ऐं अहिड़ी तरीक़े सां ॿारनि जो अदब हुजे वॾनि जो अदब हुजे असां मुख़्तलिफ़ किताब छपींदा रहूं था ऐं इहो मूंखे फ़ख़ुरु आहे त असांजी सिंधराणी पब्लिकेशन तरफ़ां 100 जे लॻभॻि किताब जेके आहिनि उहे छपिया आहिनि ऐं इदारा जेके सरकारी जिन वटि करोड़ रुपयनि जूं बजेट हूंदियूं उहे बि एतिरा माना किताब कोन था छपे सघनि। असां ख़ाली हथे नसीब मिर्ज़ा साहिबु चवंदो आहे त मुस्तफ़ा सोलंगी ख़ाली हथे मशल ॿारी आहे त असां मशल खे ॿारियो रखंदासीं जेसि ताईं असां में हिमत जज़्बो हूंदो असां कमु कंदा रहंदासीं। मुंहिंजो हिन महिल इहो जेको दोस्तनि गीत ॻायो मुंहिंजो ऐं इहो पहिरीं कंपोज़ हिननि कई पर मुंहिंजो हिकिड़ो मशहूरु कलाम आहे जेको आवाज़ टीवी ते हलंदो आहे ऐं ममताज़ कमल ॻायो आहे। उहो आहे त दर्द सहंदो रहां हौसलो आहे किथे रोज़ तड़पां लुछां हौसलो आहे किथे हुस्न तजुलो सजण आहे ॾाढो तिखो कीअं साम्हूं अचां हौसलो आहे किथे रूह में साह में मुस्तफ़ा सां गॾियल धार तोखां जीअं हौसलो आहे किथे। दर्द जे करे तव्हां शाइरी में आयो या असल में छा आहे त शाइरी या इंसानु उहो कहिड़ो आहे जंहिंखे माना दर्द नथो मिले ऐं माण्हू खे जॾहिं दर्द मिले थो तॾहिं दिलि मां हिकिड़ी आह निकिरे थी। जेका आह निकिरे थी उन उहा शाइरी थियो पए थी ऐं शाइरी ॼाणी वाणी न कई वेंदी आहे लाशौरी तौर ते शाइरी थी वेंदी आहे ऐं जेका लाशौरी शाइरी थींदी आहे असुलु शाइरी उहा हूंदी आहे। जेका मां शाइरी चवंदुसि उहा हर माण्हू जो अंदरि जो आवाज़ु थी वेंदो हुयो। जॾहिं हर माण्हू जे अंदरि जो आवाज़ु थींदो त हर माण्हू वाह वाह कंदो त उहो माना उहा शाइरी आहे जेका दिलि मां पाण ई निकिरी ईंदी आहे। बाक़ी जेकॾहिं शौरी तौर ते माण्हू कोशिशि कंदो शाइरी करण जी त मां सम्झां थो त उहा शाइरी एतिरी पुरअसर न हूंदी आहे जेका माण्हू शौरी तौरु करे थो। हीअ लाशौरी तौर ते कुदरती दात आहे शाइरी जी उहा मिली वेंदी आहे। उहा तॾहिं मिलंदी आहे जॾहिं तव्हांखे ॾुखु मिलंदो आहे दर्द मिलंदो आहे तॾहिं तव्हांजी उहा शाइरी अज़ ख़ुदि अची वेंदी आहे जेका दिलि खां थींदी दिमाग़ खां थींदी पननि ते उतरिजे थी ऐं उहा वरी जॾहिं मौसीकार जो हुनजो मौसीक़ी जो रूप वठे थी त मां सम्झां थो त उहा शाइरी मञता माने थी। मुंहिंजो हिकिड़ो किताबु पहिरियों जेको 1995 में छपियो उनजो नालो ई हुयो दर्द जी मौसम ऐं हाणे जेको 2019 में किताबु मुंहिंजो ॿियो छपियो आहे शाइरी जो
उनजो आहे लफ़्ज़नि जी ख़ामोशी। हाणे 2 किताब मुंहिंजा शाइरी जा अची चुका आहिनि, केतिरनि ई फ़नकारनि मूंखे ॻायो आहे, पर मां कॾहिं बि इहो शो न कयो आहे त इहो अॼु जॾहिं शाइरी दोस्तनि नालो वरितो त चई त हीअ शाइरी मुस्तफ़ा तुंहिंजी आहे या कंहिं ॿिए जी आहे, त मां चयो इहा मुंहिंजी शाइरी आहे। असां त इहे ॿुधंदा रहंदा आहियूं KTN ते, ॿियनि चैनलनि ते तव्हांजी शाइरी ईंदी आहे, पर तव्हांखे शाइरी जा पैसा मिलंदा आहिनि, मुंहिंजे शाइरनि खे किथे पैसा मिलंदा आहिनि। ऐं इन करे मुआविज़ो न हूंदो आहे, पर असांजी पंहिंजे अंदरि जो आवाज़ु आहे जेको असां कढूं था, ऐं उहो असांखे मञता मिले थी, इहा काफ़ी आहे। हिन प्रोग्राम में बि ॾिसो केतिरनि माण्हुनि माना इज़त कई आहे। हाणे इहो सॼो इन जो नतीजो आहे, जॾहिं तव्हां कंहिंखे इज़त ॾींदव त मोट में तव्हांखे इज़त ॾी। इज़त ॾियण जो मक़सदु आहे तव्हां कंहिंखे इज़त ॾींदव ॼण तव्हां पंहिंजे पाण खे इज़त ॾींदी। त मां ॼण माण्हू खे इज़त थो ॾियां, ॼण पंहिंजे पाण खे थो ॾियां, मोट मूंखे उहा ई मिले थी। शाइर हमेशह लिखियलु हूंदो आहे, शाइर ज़ाहिर हूंदो आहे, तव्हां उन्हनि खे प्रमोट करे साम्हूं स्क्रीन ते आनो था उन्हनि खे। शाइर त असुलु ॻाल्हि इहा आहे त शाइरी माण्हू करे थो, केतिरा ई शाइर जेके आहिनि उहे शाइरी कनि था, ऐं कैसेट में जेके शाइरी अचे थी उन में इहो थिए थो त माण्हू पंहिंजा पैसा ॾेई बि शाइरी ॻाराइनि था, पर के शाइर अहिड़ा हूंदा आहिनि, उन वटि फ़नकार हूंदा आहिनि, फ़नकार शाइर जे करे वॾो फ़नकार थींदो आहे, ऐं शाइरी जॾहिं उनजी ख़ूबसूरत हूंदी त पोइ उनजी शाइरी बि मञता मानींदी। अॼुकल्ह जेके शाइर नौजवान आहिनि, जेके शाइरी पैसनि ते विकिणंदा आहिनि, उन्हनि शाइरी में दम बि कोन्हे, पर फ़नकार उनखे ॻाए पियो थो, इन में कंहिं असल में इहो छा आहे जो कैसेटी शाइरी मुआशरे जी जेको असां ॿारहड़ी जो तबिको अणपढ़ियल आहे, उहे अहिड़ी शाइरी जेका अॼुकल्ह हिननि सीडियुनि ते हले थी, उहा वल्गर शाइरी आहे। असां उन ते घणेई इहो एहतिजाज कयो आहे त अहिड़ी शाइरी फ़नकारनि खे न ॻाइणु घुरिजे, पर उहे अहिड़ी शाइरी वरी उहे ई फ़नकार ॻाइनि था जेके इन ई दौर में कामयाबु थियनि था, ऐं जेके क्लासिकल फ़नकार आहिनि मुंहिंजे ख़्याल में उहे अहिड़ी शाइरी कोन था ॻाइनि, उहे सिंधी अदब मां चूंड ऐं सुठी शाइरी जेका आहे उहा अदबी शाइरी जेका आहे जंहिंमें वलगराए बि न हूंदी आहे उहा ॻाईंदा आहिनि। जीअं तव्हां ॾिठो असां सिंध राणी एवॉर्ड प्रोग्राम में मौजूदु हुआसीं, उते जे फ़नकार अदीब ऐं शाइरनि खे जिते एवॉर्ड मौसूलु कया उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कयूं। हुननि चयो त जेके हिते नौजवान तबिको आहे हिननि खे पोयां इलाही धिक्यो थो वञे। असां हिन प्रोग्राम मां इहो मोटिवेशन करण था चाहियूं जेके बि नवां नौजवान आहिनि उहे अॻिते अचनि ऐं असां सां मोटिवेशन कनि। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़र अली जमाली, सोच TV हैदराबाद जी। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.